नाज़रीन ठटो में ख़बर शामिल कंदासीं त सिंध मीडिया फोरम के चेयरमैन वफ़ा करम अब्बासी ऐं ला काउंसिल कराची के सदर ऐं नौजवान कानूनदान ऐं दानिश्वर एडवोकेट फाज़िल आकाश अब्बासी अॼु सिंध की सदाबहार सरकश ऐं सरमोड़ लेखक ऐं क़ौम परस्त अॻवान सैयद नवाज़ शाह भाडाई से मकली ते संदसि रहाइशगाह ते साणस अहम मुलाक़ात कंदे ज़िले ठटे ऐं सिजावल समेत समूरी सिंध के ॿरंदड़ मसइलनि लैंड माफ़िया पुलिस गर्दी समाजी नाइंसाफ़िन खां वेंदे गरीब मारू माण्हुनि सां थींदड़ हर क़िस्म के ज़ुल्म जबर ॾाढ ऐं नाइंसाफ़ी ख़िलाफ़ गॾियल तौर ते अमली जिदोजहद करण सां गॾु सिंध जी तालीम सेहत शऊरी फ़िक्री ऐं अदबी आबियारी लाइ पिणु जाखोड़ करण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे। मुलाक़ात में दानिश्वर ऐं क़ौम परस्त अॻवान सैयद नवाज़ शाह भाडाई चयो त ज़िले ठटे ऐं सिजावल समेत समूरे सिंध के मिसकिननि ऐं मारू माण्हुनि जी वारसी कंदे संदन हक़नि लाइ जिदोजहद करण सां गॾु असां सिंध जे अज़ीम तारीख़ी माग ते तमामु वॾे पैमाने ते जल्द हिकु ख़ालिस अलमी अदबी शऊरी ऐं फ़िक्री जागरता लाइ हिकु अकेडमीअ जो संग बुनियाद रखी सिंध जे मज़लूम मारू माण्हुनि न्याणियुनि हारिन मज़दूरनि ऐं शागिर्दनि जी फ़िक्री ऐं अदबी तरबियत कंदे सिंध जी जल खे आबाद ऐं खुशहाल करे छॾींदासीं।